ये हवाले सां जेके असांजे जंहिं ख़दशात हुया वहाँ जे हिन बयान सां वज़ाहत सां काफ़ी हद ताईं दूर थी चुका। असुल मसइलो जेको इहो थिए थो पियो पोस्ट वारे जे हिसाब सां त जेको सिलेक्शन ग्रेड ऑलरेडी जेके दोस्त वेठा आहिनि थिया या जेको 14 में अपग्रेड थियण खां पोइ 14 में बेसिक पे जे हिसाब सां उहो ईंदा उन्हनि जी जेका आहे टाइम स्केल वारो छा थींदो इन हवाले सां? ॾिसो, मूं पहिरीं बि इहो चयो त पोस्ट अपग्रेड थियण खां पोइ टाइम स्केल रिवाइज़ थींदो। हाणे हिकिड़ो त असां हलूं था हिन महिल पंहिंजे इलेक्शन जे फेज़ में, ॿाहिरां इहे सभु शयूं ईंदड़ जेका चूंडियल बॉडी हूंदी इहे शयूं उन जे हवाले थी। महीनो सवा वञी बचियो आहे, इंशाल्लाह इहो प्रोसेस पूरो थी वेंदो ऐं गवर्नमेंट बि हिन खे नोटिफाई कंदी रहंदी, महीने ॾेढ जो अर्सो वठी वेंदी। टाइम स्केल असांजी इहा आहे तजवीज़ त अपग्रेडेशन अलॻि आहे, छो त रूल्स अलॻि आहिनि, इंसेंटिव्स अलॻि आहिनि। रूल्स ऐं इंसेंटिव्स में फ़र्क़ु आहे। रूल्स गवर्नमेंट ठाहे थी, पोइ उन पोस्ट जे हवाले सां मुख़्तलिफ़ इंसेंटिव्स, जीअं असां टाइम स्केल जी वरितोसीं, टीचिंग अलाउंस जो वरितोसीं, पोइ असांजे इंसेंटिव्स खे ॾिसी ॿिनि खातनि भई आहे प्रैक्टिस शुरू कई। हाणे 14 ग्रेड खां पोइ असांजी इहा तजवीज़ हूंदी, बल्कि असांजो मुतालबो हूंदो तजवीज़ में त जीअं GST खे 9 सालनि खां पोइ 15, 14 सालनि खां पोइ 16, 21 सालनि खां पोइ 17 मिले थो, ईअं अपग्रेड थियण खां पोइ असांजो टाइम स्केल रिवाइज़ करे PST जेके 14 में हूंदा उन्हनि जे लाइ इहो टाइम स्केल ॾिनो वञे ऐं सीनियर PST जेको अपग्रेड प्रोमोट थींदो उन जे लाइ HSC जे सिरे ते या 9 सालनि खां पोइ 17, 14 सालनि खां पोइ 18, 21 सालनि खां पोइ 19, 25 सालनि खां पोइ 20। त इहो टाइम स्केल छो त कैडर साॻिया आहिनि ऑलरेडी, माना उन ई स्केल खे उन ई कैडर खे नालो चेंज आहे ऐं हूअं बि हुन में लिखियलु आहे त इक्विवेलेंट कैडर, GST इक्विवेलेंट कैडर। हाणे असांजी PST इक्विवेलेंट कैडर थी वई GST जी ऐं असांजी सीनियर PST इक्विवेलेंट कैडर थी वियो HST जो। त उन करे असां सम्झूं था त असांखे पंहिंजो इहो टाइम स्केल जे लाइ रिवाइज़ पंहिंजो मुतालबो या सबमिशन जमा कराइणी पवंदी ऐं मां नथो सम्झां त उन ते को गवर्नमेंट जो को वधीक ख़र्च अचे। पोइ टाइम स्केल जे हवाले सां जेके असांजा दोस्त चवनि था त मूंखे कहिड़ो फ़ाइदो, मां त ऑलरेडी 15 में आहियां, 14 में अपग्रेड थियो, मूंखे त फ़ाइदो न आहे। फ़ाइदो त नौजवाननि खे आहे। त साईं टाइम स्केल रिवाइज़ थींदो त तव्हां अॼु जेकॾहिं तव्हां वेठा आहियो 15 में, तव्हांजी सर्विस जेकॾहिं मां सम्झां थो त 21 साल हूंदी, 21 ते 15 मिले थो न, त तव्हांखे 17 मिलणु पंहिंजो 19 मिलणु घुरिजे जेकॾहिं तव्हां प्रमोशन वठी वञो था हिन में HST में। त उन करे इहे शयूं जेके आहिनि टाइम स्केल ऐं ॿियूं शयूं, छो त इहो सिलसिलो आहे। ऐं ॿियो हिन महिल ताईं असां ड्राफ्ट जी माना ब्लैक एंड वाइट पेपर असांजे साम्हूं आयो कोन्हे, उन जी हर हिकु शइ ते पढ़नि। हिन महिल मुख्य शयूं अख़बारुनि में या मीडिया में या उन्हनि जे वटां आहिनि त भई असां अपडेट कयूं था, हीअ आहे सीनियर कयूं था, HST इक्वल हूंदो, प्रमोशन सेकेंडरी साइड ते न थींदा, असां प्राइमरी खे उस्ताद खे प्रमोशन ॾेई उहे साॻियूं मराठियूं प्राइमरी स्कूलनि में रखणु चाहियूं था। त मां चाहींदुसि जॾहिं मूं ज़िंदगी जा भला 3 साल जंहिं विंग में मूं सर्विसिस ॾिनी आहे, पोइ ज़िंदगी जा बाक़ी जेके आहिनि सर्विस जा जेके साल आहिनि उते कॾहिं मूंखे दी थो इज़ादो। सो उन जे करे मां सम्झां थो त जेको सीनियर में बि इहो आहे त असांखे अपग्रेडेशन में को फ़ाइदो कोन्हे। जूनियर्स बि चवनि अपग्रेडेशन में फ़ाइदो न आहे, त पोइ फ़ाइदो आहे कंहिंखे। पहिरीं ॻाल्हि त ॾिसो न, इहे सभु शयूं जेके बि आहिनि इहे असां इज्तमाही तौर ते नथा सोचूं। जूनियर उहो अपग्रेडेशन मुखालफ़त करे थो जेको हींअर सीनियर लिस्ट ते टॉप ते वेठो आहे, अॼु उहो एडजस्ट थी वेंदो, मां मञां मुखालफ़त उहो थो करे। बाक़ी जेको बॉटम में आहे उनखे त 10 सालनि ते वारो न ईंदो, उहो त चाहींदो मां अॼु ई जेको आहे सो 14 में अचां। असुल ॾिसो न, हिते थी त शयूं थी वञे इंडिविजुअलिज़म जो शिकार थी वियो। कलेक्टिवली सोच असां वटि, कम्यूनिटी सोच जेका आहे उहा कान्हे का। इन्फरादत पसंदी आहे, दाख़िलत पसंदी आहे, मूंखे फ़ाइदो कीअं मिलंदो पोइ आउं पंहिंजी इन शइ खे ॾिसी बाक़ी सॼे केडर खे सॼी कम्यूनिटी खे छॾे ॾियां, ऐं रुॻो पंहिंजे मफ़ाद जो वकील बणिजी वई आहियां, पोइ त ठीकु आहे, उहो मयारु कान्हे का। पर एज़ अ होल
असांजी ज़िम्मेवारी आहे, तनज़ीम जी ज़िम्मेवारी आहे, उन वटि जेतिरो सीनियर अज़ीज़ आहे उन ओतिरो जूनियर बि अज़ीज़ आहे। उहे सभु असांजे लाइ हिकु जेतिरा मोहतरम आहिनि, असां वटि को बि फ़र्क़ु कोन्हे को। असांजे लाइ एतिराम जा मापा जेके आहिनि फ़क़ति इहो आहे त उहो असांजो उस्ताद आहे, न को सीनियर आहे न को जूनियर आहे। ऐं गवर्नमेंट असां ॾिसो न, असां इहो ई चाहियूं था त भई कॉन्ट्रेक्ट जी पॉलिसी ख़तमु थियणी घुरिजे। असांजो वॾे में वॾो मुतालबो इहो आहे त हिन तालीम खाते जे अंदरि जेका बदमाशी आहे उन लॻाई कॉन्ट्रेक्ट जी पॉलिसी आहे। तव्हां मेरिट ते नौजवाननि खे खणी था अचो, 10 साल थी वञनि, उन्हनि खे रेगुलर न करे त इन क़िस्म जूं शयूं, या उन्हनि जो कॉन्ट्रेक्चुअल पीरियड न करियो काउंट। तव्हांखां पंहिंजा मफ़ाद हुजनि, 5 माण्हुनि खे रेगुलर करिणो आहे त 24 सालनि खां पोइ ॿ तव्हां 14 सालनि खां पोइ तव्हां जेको आहे सो बिल असेंबली बि पेश करे उन्हनि खे इनिशियल अपॉइंटमेंट खां तव्हां रेगुलर करो था। इन क़िस्म जूं शयूं यकीनन आहिनि, पर असां सम्झूं था त काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि उहे असांखे वेट करिणो पवंदो मर्कज़ी इलेक्शन। जेका बि क़यादत चूंडिजी ईंदी उनखे इदराक हूंदो, उनखे अहसासु आहे इन्हनि सभिनी मामलनि ते का गॾियल जिदोजहद कंदी, पोइ गॾियल प्रेज़ेंटेशन थींदी ऐं सिंध जो उस्ताद जेका बि क़यादत खटे आई हुन सां गॾु हूंदो बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे। त मां सम्झां थो त असांजूं शयूं काफ़ी शयुनि जो वेट कबो मर्कज़ी इलेक्शन ते। बाक़ी असां अॼु बि चवंदा ड्राफ्ट असांजे साम्हूं कोन आयो, 2015 जनवरी वारो जेको ड्राफ्ट आयो आहे असां वेलकम कयो आहे, अॼु बि चऊं था त हुन ते अमल करे। हिनजे करे त लिस्टूं दोस्तनि खे चयो वठो, भले नए ड्राफ्ट अचण खां पहिरीं प्रमोशन वठी वठो, भला जेको दोस्त वेठो आहे असां मना न कई आहे न, उन लाइ डायरेक्टरनि खे चयो आहे। पर सिर्फ़ु पॉलिसी छो त पहिरीं रिक्रूटमेंट रूल्स में इन पोस्ट ते प्रमोशन थिए थो, ज़ाहिर आहे अॻे जल्द प्रमोशन थींदा उन्हनि जा हिकिड़ा क्राइटेरिया आहिनि, हिन जे लाइ क्राइटेरिया तय करणी पवंदी त भई सीनियरिटी तालकी लेवल ते ठहंदी या ज़िले लेवल ते ठहंदी। मिसाल तौर ते मूं सिटी अॻु में कई आहे, B.Ed पोइ कई आहे, त B.Ed ऐं सिटी ॿई लिखे थो, ज़ाहिर आहे मुंहिंजी सीनियरिटी सिटी खां कमु कंदा, फर्ज़ु कयो को बि सही। इन तरीक़े सां थींदी प्रमोशन जेके आहिनि उहा DPC असां चवंदा PST UC कैडर आहे, GST तालकी कैडर आहे, HST डिस्ट्रिक्ट कैडर आहे। त तालकी लेवल ते सीनियरिटी ठही ऐं डिस्ट्रिक्ट में DO सेकेंडरी हुनजो DPC जेको हेड हुजे, बाक़ी जेके आहिनि से कंसर्न माण्हू हुन जा हुजनि। इहे शयूं डिपार्टमेंट माना कंदो। हाणे असां लेटर त डायरेक्ट कढाए छॾिया आहिनि, इहे लेटर आहिनि जंहिंखे असां चऊं त साइलेंट आहे, हिन असांजी का रहनुमाई नथा कयूं, रहनुमाई डिपार्टमेंट ॾींदो एड्यूशन, उते असां इहो जमो करायो आहे जेको हुन लाइ कमेटी हुननि कई आहे। त इनशाला 2-3 ॾींहंनि में थोरो कमु अपग्रेडेशन जे करे थी सघे थो रुकिजी वियो हुजे, पर असां हुनखे वरी फॉलोअप ॾींदासीं। पहिरीं बि चयो त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इलेक्शन वर्क जे करे माण्हू ॿिन्ही पासनि कोशिशूं करियां थो, टाइम बि ॾियां, तनज़ीमी मामलनि खे बि ॾिसूं ऐं वधि में वधि टाइम उस्तादनि वारे मामलनि खे बि ॾिसूं था। त मूंखे उमेदु आहे त उस्तादनि जे फ़ाइदे जी शयूं जेके हूंदियूं, ख़ासि करे प्राइमरी टीचर्स हुयूं, उनखे वेलकम कबो, ग़लति हूंदी त उनजे ख़िलाफ़ु जिदोजहद। आख़िर में हिकिड़ी जेका आहे उहा सभिनी जे लाइ पाकिस्तान लेवल जे जेका पॉलिसी आहे त मशरूफ़ दौर में तालीमी जेके इंक्रीमेंट्स हुयूं प्रोफेशनल डिग्रीज़ जे हवाले सां उहे बंदि कयूं। इन हवाले सां तनज़ीम छा थी सोचे पई, आइंदा जे लाइ छा हुअणु खपे? ॾिसो त हीअ बुनियादी तौर ते फिडल इशू हो, पर जेकॾहिं अहिड़ी तरमीम करो सूबा चाहिनि त करे सघनि था। हाणे सूरत हाल इहा त क़ौमी असेंबली रेज़ोल्यूशन पास कयो आहे, असां चवंदा इहा बदयानी थी आहे। रेज़ोल्यूशन जी मतिलबु आहे त हिकिड़ो मुतालबो आहे न, क़ौमी असेंबली कंहिंखां मुतालबो थी करे, क़ौमी असेंबली बिल पास करे न। सही, क़ौमी असेंबली जा मेंबर MNA असां सां सचा आहिनि, मुख़लिस आहिनि, त रेज़ोल्यूशन नो एक्ट आहिनि त वॾियो हुई। एक्ट जॾहिं पास थींदो, कानून जॾहिं पास थींदो त पोइ त उन्हनि खे हर हाल में ॾियणो आहे न। हीअ त हुननि पंहिंजी ज़िम्मेवारी लाइ थी, फेडरल गवर्नमेंट दफ़ा असां चाहियूं था ऐं असां अॼु बि चऊं था त हायर क्वालिफाइड माण्हुनि खे इंसेंटिव ॾियो एजुकेशन में, बहितर हायर एजुकेशन। न त बि तव्हां न ॾींदव त उहो माण्हू जंहिंजी का तालीम आहे, मिसाल तौर ते हाणे इंक्रीमेंट बंदि आहिनि, काफ़ी मुंहिंजे ज़हन में अहिड़ा आहिनि जेके इंटर ते भर्ती थिया आहिनि, इंटर कयो वेठा आहिनि, मतिलबु इहो जेको फ़ाइदो न आहे छो करे
किन माण्हुनि जी इहा थिंकिंग आहे, पर असीं चऊं था त एजुकेशन छड़ो अर्निंग जो नालो न हुजे, एजुकेशन लर्निंग जो नालो बि आहे। भला डिग्री जेका आहे सा उहा छड़ो इंसेंटिव जे लाइ न हुजे, डिग्री असांजी ॼाण, असांजी शख़्सियत, असांजी ॿियनि शयुनि ते बि माना हाकारी असरु छॾे थी। पर माण्हू जी मूं पहिरीं बि चयो त इंफरादी सोच आहे, नथा कनि, पर जेकॾहिं उनखे मिलंदो त उहे कंदा। हींअर जेकॾहिं अपग्रेडेशन थिए थी त माण्हू ग्रेजुएशन ॾांहुं ईंदा। काफ़ी अहिड़ो अंग आहे त जेके सिंध में हज़ारनि जी तादाद में अॼु बि इहे आहिनि जेके सिंपल इंटर आहिनि। यंग टीचर मुंहिंजे इल्म में आहे, त उन करे असांजी इहा ई आहे त पाकिस्तान सतह ते जेको हाणे असांजो अलायंस ठहियो आहे उन में इहे शयूं आयूं आहिनि। हाल फ़िलहालु 7 तारीख़ वरी इस्लामाबाद में इन सिलसिले में मुंहिंजी मीटिंग आहे, ऐं 7 तारीख़ इस्लामाबाद वञा थो त इन्हनि शयुनि ते उते सर ॿियो इहो सुवालु हुयो त डेट ऑफ अपॉइंटमेंट वारो जेके रेगुलर दोस्त थियनि पिया, कल्ह खां लेटर गर्दिश पिया कनि, इन जे बारे में अव्हांजो छा मौक़िफ़ आहे? असांजी पहिरें ॾींहं खां मौक़िफ़ इहो आहे त उस्तादनि खे इनिशियल अपॉइंटमेंट खां सीनियरिटी काउंट करियो, उन्हनि जी सीनियरिटी ऐं इहो जेको कॉन्ट्रेक्चुअल पीरियड आहे इहो नॉट ओनली फॉर द पर्पज़ ऑफ प्रमोशन एंड पेंशन, बट इहो कंपलसरी ऐं रेगुलर सर्विस जो हिसो थियणु घुरिजे। हिकिड़ा चवंदा त इहो प्रमोशन ऐं पेंशन जो माना पार्ट हुजे, उन में फ़ाइदो आहे पर जुज़वी फ़ाइदो आहे। कुली फ़ाइदो असांखे मुकमिल फ़ाइदो तॾहिं आहे जॾहिं असांजी इहा सर्विस रेगुलर तौर ते तस्लीम कई वञे, छो त पोइ इन अरसे में जेकॾहिं असांखे रनिंग स्केल बि मिली सघे थो, एनुअल इंक्रीमेंट बि मिलंदी, जेकॾहिं माना ॿियूं मरातूं आहिनि त उहे बि मिली सघनि थियूं। जे न त असांखे रेगुलेशन वारी डेट खां इंक्रीमेंट त मिलंदी, पेंशन में इहो हिसो काउंट थींदो, टाइम स्केल में सर्विस काउंट थींदी, प्रमोशन में सर्विस काउंट थींदी, पब्लिक सर्विस कमीशन में वेंदासीं उन में जेको एक्सपीरियंस आहे उहो काउंट थींदो, पर इन ई अरसे जूं ॿियूं माली मराहतूं असांखे न मिलंदियूं। असांजो मुतालबो इहो आहे त इनखे इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे। हीउ जेको लेटर निकितो आहे इहो त हाल फ़िलहालु टाइम बीइंग जेको आहे असां कोर्ट जे फ़ैसिलनि ऐं ॿियनि खे ॾिसी कराची वारनि चयो आहे इहो फॉर द पर्पज़ ऑफ टाइम स्केल इहो काउंट करे सघिजे थो पीरियड जीअं थियो आहे। बाक़ी बुनियादी तौर ते असां इहो चवंदा त सिंध हाई कोर्ट जो जेको 60 बेंच जो फ़ैसिलो आयो आहे उन जी रोशनी में जेको हाणे एजुकेशन डिपार्टमेंट लेटर कढिया आहिनि त बाबा हिननि जे काउंट करियूं था, इहे आहिनि हिकु ॿिया इशूज़ आहिनि, असां इन ते जल्दी इनशाला मूं पहिरीं बि चयो त असां हिकिड़ी शइ जमो करायूं था, उनजो बुनियादु रखी था वञूं, आईंदा क़यादत जेका बि ईंदी उहा उन ते भरपूर जदोजहद कंदी, पर इन खां अॻु में बि असांजी कोशिशि हूंदी त ॻाल्हि ॿोल जे ज़रिए इन्हनि शयुनि खे असां फाइनलाइज़ कराए वठूं ऐं उस्तादनि खे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर करण जो रिवाइज नोटिफिकेशन जारी कयो। उन जे लाइ कंहिं क़िस्म जी नई ऑर्डिनेंस जी ज़रूरत कान्हे का, नए कानून जी ज़रूरत कोन्हे का, कोर्टुनि जा फ़ैसिला ॿिया प्रेसिडेंट मौजूदु आहे, सिंपली जेकॾहिं चाहिनि जेकॾहिं एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए डिपार्टमेंट करे सघे। ठीकु सर, महिरबानी तव्हांजी वॾी नवाज़िश जो तव्हां असांजे लाइ क़ीमती वक़्तु कढी असांखे ॾिनो ऐं तमामु बहितर नमूने ब्रीफ कयो। महिरबानी सर, थैंक यू।